कराची ओभर खां रिपोर्ट करे रहियो है अब्दुल गफ्फार भुट्टो। कराची आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन फॉरेस्ट विंग तरफा तकरीब कोठाई वई, जंहिंमें आपका पाकिस्तान ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां उहिदेदारनि शिरकत कई। कोठायल तकरीब में आयल महिमाननि खे आपका फॉरेस्ट विंग जे अॻुवाणनि राज़िक ॾिनो। भागत तरफ़ां अजाण न वियो। आयल महिमाननि खे अजर पाराया विया। कोठायल तकरीब खे आपका पाकिस्तान जे सीनियर नायब सदर रफ़ीक जतोई, आपका सिंध जे सदर मकबूल हुसैन महर, सीनियर नायब सदर अब्दुल वहाब कागजी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अशरफ बोजई, मोहम्मद बख्श कुंभर, अब्दुल वहाब, अब्दुल करीम, इमदाद अली भुट्टो, अब्दुल नबी तायो, सरफराज शेख, महमूद घुमरो ऐं ॿियनि ख़िताब कंदड़ चयो त आपका बिना कंहिं फ़र्क़ जे हर नंढे वॾे मुलाज़िम जे हक़नि जी ॻाल्हि कंदी रही आहे ऐं कंदी रहंदी। तकलीफ़ुनि सख़्तियुनि बावजूदि मुलाज़िमनि जे हक़नि तां कॾहिं बि दस्तबरदार न थींदासीं। हुननि चयो त सभिनी खातनि जे मुलाज़िमनि खे पाण में ॿधी एको क़ाइमु करे हिकु थी करे बीहणो पवंदो, तॾहिं असां पंहिंजा हक़ वठी सघंदासीं। आपका सभिनी मुलाज़िमनि खे गॾु खणी मुलाज़िमनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदी रही आहे। कंहिं बि मुलाज़िम सां ऑफिसरनि जी का बि ज़्यादती बर्दाश्त न कई वेंदी। उन मौक़े ते चीफ कंजर्वेटर ऑफिसर रियाज़ हुसैन वगण, इमदाद अली भुट्टो, अब्दुल नबी तायो, मुख़्तियार अहमद जमाली ॿियनि वॾे अंग में शिरकत कई।